बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आहियां प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कंदासरो। साईं मुंहिंजा अवां सां ॻाल्हि ॿोल करण जी शुरूआत था कयूं। कल्ह कमालिया, पंजाब जे कमालिया में इमरान ख़ान तमामु वॾो जलसो कयो ऐं उते तमामु वॾा माण्हुनि जो मिड़ाको हो ऐं उन खां अलावा इमरान ख़ान उते स्टेज ते सम्झो त हिकिड़ो तमामु वॾो पावर शो कयो आहे। पर असां जंहिं ॻाल्हि जी एक्सपेक्टेशन रखूं पिया त इमरान ख़ान को तमामु वॾो हिकिड़ो सरप्राइज़ ॾियण वारो आहे, उहो सरप्राइज़ अञा ताईं नज़र कोन आयो आहे। सवाइ हिन जे त इमरान ख़ान जेका लैंग्वेज इस्तेमालु कई, जेका ॿोली इस्तेमालु कई, उहा लैंग्वेज, उहा ॿोली तक़रीबन साॻी ॿोली हुई जेका हू इस्तेमालु कंदो आयो आहे। ऐं अव्हांखे हिकिड़े ब्लॉग में मूं ॿुधायो हो त हुनखे झले वियो आहे त तूं अहिड़ा नाला न रख अपोनेंट्स ते जीअं मौलाना फज़लुर रहमान खे हू डीज़ल सॾींदो आयो आहे। त कल्ह वरी माण्हुनि खे जोश ॾियण लाइ ऐं माण्हुनि खां इहा ॻाल्हि चवण लाइ हुन शुरूआत कई ऐं पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ मूं किराया आहिनि घटाया आहिनि वारे जुमिले सां हुन शुरूआत कई। नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे त इहा का अघ हाणे कोन घटाया अथसि। इहे गुज़िरियल महीने तक़रीबन या हिन महीने जी शुरूआत में हुन इहो कमु कयो हो, पर उन खां पोइ वरी कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी जेका असां अघनि वधाइण घटाइण जी हुन पाण ई ॻाल्हि कई त हाणे जून ताईं यानी ईंदड़ बजट ताईं अघ साॻिया रहंदा। त हाणे सुवालु इहो आहे त वरी हाणे माण्हुनि खे अवाम खे ॻाल्हि ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त सिर्फ़ु इहो ॿुधाइण पियो चई त आउं डीज़ल चई सघां थो। इन खां पोइ वरी हुन ज़रदारी आसिफ़ ज़रदारी ॾे इशारा कया। हाणे काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जिन ते अॼु आउं तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयां थो, पर हिकिड़ी पॉइंट आहे। असांजे मुल्क में लोटाक्रेसी तमामु आम तरीन हिकिड़ो टर्म आहे जेको पॉलिटिकल साइंस जे स्टूडेंट्स खे ख़बर आहे ऐं आउं बि पाण खे पॉलिटिकल साइंस जो स्टूडेंट ई सम्झां थो त लोटा जिनखे हेठ वारे अंदाज़ में कुझु अहिड़नि असम्बली मेंबरनि लाइ इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे जेकी असल में ॾिठो वञे त उहे किंग मेकर आहिनि, यानी कि अव्हांखे हुकूमत में आणण वारा उहे। पर हाणे सुवालु इहो आहे त जीअं कुझु तज़िया निगार जो इहो ख़्यालु आहे त लोटनि खे बि जॾहिं को इशारो थींदो आहे त हू वरी उहे टफ टाइम ॾियणु शुरू कंदा आहिनि। हाणे जीअं हिन वक़्तु जेका सूरत आहे, अदम एतमाद जी तारीख़ जमा थियल आहे ऐं हुकूमत खे इन्हनि लोटनि जी सख़्तु ज़रूरत आहे। पर हाणे उहे लोटा हुनखे छॾियो पिया वञनि ऐं जेके हू लोटो चवे पियो ऐं मुख़्तलिफ़ बेकाऊ माल ऐं ॿियो अलाए छा छा हुनखे चई चुको, पर वरी साॻे वक़्तु हुन लाइ पंहिंजा हू दरवाज़ा खुलियल रखे थो, छो त हुनखे पंहिंजी हुकूमत बरक़रार रखणी आहे। उन लाइ हू कोशिशूं करे पियो। सो दोस्तो, हिकिड़ी ॻाल्हि आहे त लोटा किंग मेकर हुआ ऐं लोटा किंग मेकर आहिनि। सो लिहाज़ा हर कोई चाहींदो आहे त उहे लोटा हुन सां गॾु हुजनि ऐं इहो न चाहींदो आहे कॾहिं बि त लोटा हुन खां परे वञनि। बहरहाल इन्हनि लोटनि खे यानी मुनरिफ़ जेके अरकान असेंबली हुया PTI जा, उन्हनि खे PTI जे सेक्रेटरीट जे तरफ़ां उन्हनि खे ख़त लिखियो वियो, जंहिंजे लाइ उन्हनि गॾिजी करे कल्ह ख़त जो जवाबु वरी ख़त सां ई ॾिनो आहे। इहो इन करे त क़ानूनी जेका चाराजोई आहे उन में ख़तो किताबत हिकिड़ो रिकॉर्ड जो हिसो बणिजे थी पई ऐं हुननि चयो आहे त असीं PTI असीं कोन छॾी आहे, असीं सिर्फ़ु अव्हांजे मौक़िफ़ सां गॾु न आहियूं, PTI कोन छॾी आहे। सो बहरहाल ॾिठो वञे त अॻिते हली छा थो थिए। असल ॻाल्हि त थींदी वञी
उन मौक़े ते जॾहिं वोटिंग थींदी ऐं शेख रशीद जे ख़्याल मुताबिक़ त वोटिंग जेका आहे 3 या 4 अप्रैल ते आहे मुमकिन। जॾहिं 3 या 4 अप्रैल ते बकौल संदसि शेख रशीद जे जेकॾहिं वोटिंग थींदी त इन मतिलबु थियो त इमरान ख़ान अञा ताईं टाइम परचेस पियो करे, वक़्तु पियो विञाए ऐं हुन इन चकर में आहे त इन विच में हिकु त लोटनि खे वापसी जो को ज़रियो निकिरी पवे, ॿियो हुनजा जेके इत्तेहादी आहिनि जिन इत्तेहादनि में MQM आहे ऐं काफ लीग आहे ऐं बलूचिस्तान अलायंस पार्टी यानी बाप उहा आहे ऐं सिंध जी जेका GDA जा कुझु मेंबर आहिनि। सो इहे मिलाए जुलाए 20 मेंबर जेके इत्तेहादी आहिनि। हाणे इत्तेहादनि जो बि पंहिंजो रवैयो आहे। इत्तेहादनि वॾी मुलाक़ातूं कयूं उन अपोज़िशन सां, अपोज़िशन जी लीडरशिप सां, ऐं उन सां वाइदा कया, वचन कया ऐं MQM बि मुलाक़ात कई, मौलाना जी मुलाक़ात थी MQM वारनि सां। मौलाना त एतिरो चयो त ही जल्दी में को न को फ़ैसिलो करे ऐं का ऐलान कंदा, पर ऐलान अञा ताईं कोन थियो आहे। ही ॿिली ऐं कुए वारी रांदि पई हले अवाम सां। यानी असांजे मुल्क जी सियासी सूरताल अहिड़ी आहे ॼण ताश जा पता हुजनि ऐं हर कोई पंहिंजा पंहिंजा पता लिकाए वेठो हुजे ऐं ख़बर न हुजे त कंहिं वटि कहिड़ो पतो आहे, करे थो नॉलेज ते ॾहलो वणे। घणनि जो ख़्यालु आहे त असल में कल्ह हिकिड़ी ताज़ी ख़बर पई आहे, जेका ख़बर हली मीडिया ते त क़ौमी असैम्बली खां अॻु में पंजाब असैम्बली जे डिज़ॉल्व करण जा कागज़ यानी समरी तयारु थी चुकी आहे। सुबुह मूं कुझु व्लॉग्स ॿुधा पे जिते इमदाद सुमरो व्लॉगर जेको आहे उन इहो चयो पे त इहो पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणण जे जो अमल हूंदो त असैम्बली असल में क़ौमी असैम्बली में अदम एतवार जी तारीख़ जमा थियल आहे ऐं हू वरी पंजाब असैम्बली खे टोड़ण जी ॻाल्हि पियो करे। त असल में छा थो करणु चाहे, छो थो करणु चाहे त इहो काफ लीग जेका हुन सां इत्तेहादी आहे पंजाब असैम्बली में उन जे ख़्वाबनि ख़्यालनि ते पाणी फेरणु चाहे थो। साॻे वक़्तु उन वक़्तु जॾहिं इहे ख़बरूं हलियूं पए त वरी इमरान ख़ान सां काफ लीग जा कुझु लीडर मुलाक़ात पे हुया, मुलाक़ात पे हली उन्हनि जी, ऐं साॻे वक़्तु इहे ख़बरूं TV ते हली पियूं त इहो दरअसल इहो छा हुयो, इहो अहिड़े क़िस्म जो अमल हो जंहिंमें इहो ॿुधाइणु पियो चाहियो वञे त अवी हलो वोट ॾियो असां सां, न त पोइ अव्हां खां जेको कुझु आहे इहो बि खसिजी वेंदो। हिकिड़ो इहो ई कार्ड हो इमरान ख़ान जे हथ में जो हू इहो कार्ड पियो चए त इमरान ख़ान वटि हिकिड़ो वॾो कार्ड आहे, तुर्प जो पतो आहे जेको हू कहिड़े वक़्त में शो कंदो। त घणनि तज़िया निगारनि जो इहो ख़्यालु आहे त इहो ई तुर्प जो पतो आहे जेको इमरान ख़ान शो करे त भई मां हीअं करे सघां थो। यानी जेके इत्तेहादी जंहिंजा ख़्वाब आहिनि त हू वज़ीर आला जा ख़्वाब पिया ॾिसनि ऐं उन्हनि 5 सीटुनि ते बकौल शेख रशीद साहब जे त 5 सीटुनि ते हू ब्लैकमेल था कनि ऐं वज़ारत आला पिया घुरनि। त उन्हनि ख़्यालनि ते पाणी फेरण लाइ हिन इहा कल्ह ख़बर हलाई, सॼो ॾींहुं इहा ख़बर आई। पर केतिरनि जो ख़्यालु आहे त इहो जेको इहा हिकु ॻाल्हि आहे या इहो पंजाब जो जेकॾहिं असैम्बली टोड़े थो इमरान ख़ान त उन सां हुनजो मसइलो त हल कोन थींदो। असुलु मसइलो त क़ौमी असैम्बली में आहे ऐं तारीख़ एतमाद जेका क़ौमी असैम्बली इहे करण सां जेकॾहिं काफ लीग खे का तव्हां जेकॾहिं का ॾिनी आहे उन्हनि जे ॻाल्हियुनि में, उन्हनि जे जेके मुतालबा आहिनि उन्हनि में अवां उन्हनि खे जेकॾहिं इहो ॾिनो आहे आसिरो त पंजाब में हुननि खे वज़ारत उज़्मा वज़ारत आला ॾिनी वेंदी या ॾियण जो आसिरो आहे। पर हाणे अवां इहो छा था कयो त अवी जेको आहे असैम्बली खे टोड़नि था चाहियो, पंजाब असैम्बली खे टोड़नि था चाहियो त मतिलबु सभु ॻाल्हियूं वयूं। जेका स्पीकरशिप आहे उन्हनि उहा बि वई जेकॾहिं ईअं थी वियो त
ऐं पोइ वज़ारत आला बि वई। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे क़िस्म जी ॻाल्हियूं करे इहे ब्लैकमेलिंग जी यानी इहा इंतिहा थी वई। ऐं बहरहाल सियासत आहे नाज़रीन, सियासत में पाकिस्तान में सियासत जा पंहिंजा पंहिंजा रंग ढंग आहिनि, इहो ईअं ई थींदो आहे। असांजो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो रईस वॾो रईस वॾे जो ख़्यालु आहे त असेंबलियूं पंहिंजियूं मदतूं पूरियूं कनि। नवाज़ शरीफ़ जी पार्टी नवाज़ लीग जो पहिरें खां ई ख़्यालु हो त असेंबलियुनि खे फ़ौरन टोड़ियो वञे ऐं अवी बि सिंध असेंबली खे डिज़ॉल्व कयो ऐं इस्तीफ़ाऊं ॾियो त जीअं हुकूमत ॾही पवे सभिनी मां ऐं पोइ ॿीहर वोट थियनि। नवाज़ शरीफ़ जी पोज़ीशन हिन वक़्तु पंजाब में हू पंहिंजे ख़्याल में मज़बूत पिया सम्झनि पाण खे ऐं सम्झनि पिया त हाणे जेकॾहिं वोट थिया त हू खटे वेंदा, इक़्तिदार में वेंदा। हिकु ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु त इमरान ख़ान खां उन्हनि जी जान छुटी पवंदी ऐं ॿियो इक़्तिदार में ॿीहर अचण जो ख़्यालु बि आहे। पर इहो ई उन्हनि जे विच में बोन ऑफ कंटेंशन हो पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में। त इहा ई ॻाल्हि हुई त असेंबली हिकिड़ा चवनि पिया त असेंबलियुनि खे न टोड़ियो पीपुल्स पार्टी पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग चवे त असेंबली टोड़ियो। हाणे जेकॾहिं पंजाब जी मौजूदा सूरताल में जेकॾहिं पंजाब असेंबली टुटे थी त इहो फ़ाइदो संसदो फ़ाइदो त नवाज़ शरीफ़ खे मिलंदो थींदो ऐं इहो त काफ लीग खे दड़को ॾियण लाइ ऐं नवाज़ शरीफ़ खे फ़ाइदो पहुचाइण वारी ॻाल्हि करण लाइ असल में इहो लॻी ईअं थो त इहो हिकिड़ो बाऊ ॾेखारियो वियो आहे। जीअं ॿार खे बाऊ ॾेखारिबो आहे त चुप कर त बाऊ थो अचे, त हाणे ईअं ई अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे जेका थिए पई। बाक़ी न त असेंबली पंजाब असेंबली टोड़े इन हू पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो कीअं हणंदो। यानी नाज़रीन तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त इमरान ख़ान अदब एतमाद खां छो पियो टिजे, या इमरान ख़ान मां हिकिड़ी इहा बि एक्सपेक्टेशन माण्हू रखनि था त हू इस्तीफ़ा ॾींदो असेंबली खे टोड़ण जी सलाह ॾींदो। उहा सलाह हू हाणे कोन थो ॾेई सघे। अदब एतमाद जी जेका आहे सा अची वई मूवमेंट त उनखां पोइ इहो जेको ऑप्शन आहे उनजो ख़तमु थी चुको। हा अलबत्ता जेकॾहिं इमरान ख़ान अदब एतमाद तारीख़ मां बची निकितो त पोइ हुन वटि वरी इहे सलाह ॾियण जा असेंबली टोड़ण जा अख़्तियार जेके आहिनि उहे वापसि कॉन्स्टिट्यूशनली हुन वटि वापसि अची सघनि था। नाज़रीन अॼु 27 मार्च आहे ऐं PTI जो अॼु इस्लामाबाद में पावर शो थींदो ऐं PTI जा कारकुन ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा उन्हनि जो बि उन्हनि जो क़ाफ़िलो जेको कल्ह लाहौर मां निकितो मॉडल टाउन मां, जंहिंखे लीड पिया कनि मरियम नवाज़ ऐं शहबाज शरीफ़ जो फर्ज़ंद ऐं उहे ॿई जेके आहिनि उनखे लीड पिया कनि ऐं उहो वॾो क़ाफ़िलो आहे जेको इस्लामाबाद रवानो आहे, जेको 28 तारीख़ इस्लामाबाद में पहुची सघे थो। हाणे JUI जा कारकुन उहे बि रस्ते में आहिनि, उन्हनि खे बि इस्लामाबाद पहुचणु शुरू थी विया आहिनि उहे कुझु ऐं उहे बि मार्च पिया कनि इस्लामाबाद ॾे। त हाणे सुवालु इहो आहे त अॼु पावर शो इस्लामाबाद में इमरान ख़ान कंदो। पहिरीं त ॿिन्ही साॻी जॻह साॻियो रोड पे चयो त शराइ दस्तूर ते अची करे असीं गॾु थींदासीं। 1 मिलियन माण्हुनि जो शो जी ॻाल्हि पे कई इमरान ख़ान ऐं पावर शो जी ॻाल्हि कई पे। उन खां पोइ वरी 2 मिलियन यानी 20 लख माण्हू गॾु कंदासीं, इहा ॻाल्हि जमायत उलमाए इस्लाम फज़ल रहमान ग्रुप उन्हनि चयो त असां 20 लख माण्हू गॾु कंदासीं इस्लामाबाद में। त हाणे इहो वॾो तसादुम थी पियो। नाज़रीन इन ॻाल्हि खे काफ़ी असांजे
एंकर पर्सन जेको आहे सो हिन ॻाल्हि ते ॻाल्हायो आहे त शायदि हिननि खे ॿिन्ही खे इहो नियापो ॾिनो वियो वॾियुनि कोर्ट जे तरफ़ां त ख़बरदार जो अवां अहिड़े क़िस्म जी हरकत कई आहे सियासी शो भली कयो पर जेकॾहिं का मार कुटाई का जहिड़ो को ॿियो शइ जो त पोइ ज़िम्मेवार अवां हूंदा। सो बहरहाल आउं हिकिड़े इंटरव्यू जी ॻाल्हि कंदुसि जेको करण थापर जेको इंडिया जो हिकिड़ो मञियल सहाफ़ी आहे तंहिं असांजे नजम सेठी सां कल्ह ॻाल्हि ॿोल कई आहे। उहा वीडियो वायर नाले हुननि जे चैनल तां ज़ाहिर थी ऐं उन में जेको अंग्रेज़ी में जेको आहे इंटरव्यू तंहिंमें नजम सेठी घणियूं ॻाल्हियूं खोले कयूं आहिनि त 27 ते इमरान खान जो पावर शो 28 ते PDM जो पावर शो जेको आहे इन में फ़र्क़ु हिकिड़ो त हिकु ॾींहं जो वॾो फ़र्क़ु आहे ऐं इहो सोचे सम्झी ॼाणे बुझी हुननि कयो आहे ऐं जॻहियूं बि अलॻि अलॻि आहिनि। सो लिहाज़ा कंहिं बि तसादुम थियण जो को ख़तरो कोन थो लॻे। सो बाक़ी इमरान खान जा कार्ड जेकॾहिं कहिड़े आहिनि हुनजे तुर्प जा पता हुन वटि आहिनि त उहे कार्ड अॼु शो थी वेंदा। अॼु हू अवाम सां जेको मिलियो आहे उहो आख़िरी सम्झो त अदम एतमाद जी तारीख़ ते सुभाणे खां बस शुरू थींदो 28 खां मंडे ते 4 बजे 28 तारीख़ ते असेंबली जो इजलास कोठायो वियो आहे स्पीकर असद कैसर जे तरफ़ां ऐं हाणे हुन ते ॻाल्हि ॿोल थींदी एतमाद जी तारीख़ खे हू बस हेठि आणनि था ऐं बस हेठि अचण खां पोइ 7 ॾींहंनि में हुनखे कंक्लूड करिणो आहे 7 ॾींहंनि में वोटिंग करणी आहे। हाणे जेकॾहिं 28 तारीख़ हीउ 31 महीनो आहे 28 29 30 4 ॾींहं थिया ऐं 30 चौथी ताईं कंक्लूड करिणो आहे या 3 तारीख़ ते 7 ॾींहं थियनि था कंक्लूड करिणो आहे अप्रैल जे। त पोइ मूंखे यादि पए थो त कंहिं चयो हुयो विलागर इमदाद सुमरो साहब जेको आहे उन इहो चयो हो त हुन पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी ॻाल्हि कई हुई जंहिंखां पोइ हुनजी वरी ॿीहर तरदीद बि आई जेका हू इहे चई वियो बहरहाल त इमरान खान जेका इलेक्शन खटी 2018 वारी उन ॾींहं ते इलेक्शन जो रिज़ल्ट आयो जंहिं ॾींहं ते ज़ियालक जो जहाज़ क्रैश थियो ऐं इमरान खान उन ॾींहुं हलफ़ खयो जंहिं ॾींहुं मुशरफ इक़्तिदार छॾियो ऐं लॻे थो त 4 अप्रैल अहम तरीन ॾींहुं आहे ऐं शायदि अदम एतमाद तारीख़ जे जेकॾहिं कामयाबु थिए थी त इमरान खान जो 4 अप्रैल वरी आख़िरी ॾींहुं हूंदो। ख़ुदा न ख़ास्ता ज़ुल्फ़ाली भुट्टे वांगुरु आख़िरी ॾींहुं न पर इक़्तिदार तां आख़िरी ॾींहुं हूंदो। सो लिहाज़ा हीउ जेको ड्रामा आहे हीउ जेको पॉलिटिकल ड्रामो हले पियो असांजे मुल्क में उनजो जेको ड्राफ्ट सीन आहे उहो आख़िरी जेको सीन आहे उहो हाणे असांजे साम्हूं अप्रैल जे 2-3 तारीख़ या हिन हलंदड़ महीने मार्च जे पोयनि तारीख़ुनि में इहो ज़ाहिर थी पवे। हाणे ॾिसिजे जॾहिं असेंबली जो सेशन हलंदो त उहो केतिरो पुरअमन पुरअसर ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ ते थिए थो छो त पहिरियों ॾींहुं जॾहिं 25 तारीख़ ते असद कैसर साहब 5 मिंट असेंबली जो इजलास हलाए ऐं हुनखे माण्हुनि ते चए पियो त हुनखे गैर मुयन मुदत ताईं कंदो पर शायदि हुन में इहा ज़रूरत न आई आहे त हू जियालो ऐं पाण खे जियालो ई कोठे थो ऐं जियालनि वारा कमु करे पियो सॉरी PTI जो वर्कर थोरो कमु करे पियो। सो हुन जा जेके कम आहिनि उहे हिकिड़े वर्कर वारा कम आहिनि। हालांकि असेंबली जो जेको स्पीकर आहे हुनखे न्यूट्रल हुजणु खपे पर हाणे न्यूट्रल जो वर्ड जेको आहे उहो हाणे कुझु ॿियनि धुरियुनि लाइ ॿियूं जेके धुरियूं आहिनि उन लाइ आहे हाणे। ऐं इमरान खान चयो त न्यूट्रल जानवर हूंदो आहे ऐं सो बहरहाल असद कैसर जेको आहे उहो उन एतिरो शायदि प्रेशर न खणी सघियो
हुन एतिरो त ताउन कयो इमरान ख़ान जे विलय विश सां। हुन 4 ॾींहं बाद में जेको असेंबली जो इजलास हुयो उहो कोठायो 21 जे बजाए 25 तारीख़ ते, ऐं 25 तारीख़ ते 5 मिंट असेंबली जो इजलास हलाए ऐं हुनखे 28 ताईं मुलतवी कयो। हाणे नाज़रीन, अॼु 27, अॼु इमरान ख़ान जो इस्लामाबाद में पावर शो, उन खां पोइ सुभाणे 28, सुभाणे PDM ऐं उन जूं जेके ॿियूं जमायतूं आहिनि जेकी हिमायती आहिनि उहे उन्हनि जो सुभाणे 28 ते इकठ इस्लामाबाद में 28 ते ई असेंबली जो इजलास। त तमामु अहम मरहले में ईरान दाख़िल थी चुकी आहे ऐं ही अनप्रेडिक्टेबल सिचुएशन आहे जेके कंहिं बि क़िस्म में असां प्रिडिक्ट नथा करे सघूं, ऐं पर दिलचस्पु मरहलो आहे यकीनन। सो नाज़रीन, गॾु रहिजो ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं हिनखे ऐं हिन ते कमेंट्स कयो। महिरबानी मुंहिंजी। थैंक यू वेरी मच। वरी मिलंदासीं।